अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं। हाणे जेको किश्तियूं अचण वारियूं आहिनि तफ़सील सां तव्हांखे कहाणी ॿुधाईंदासीं। अॼु तव्हांखे 3 सुवाल बि ॾींदासीं ऐं उन जा जवाब तव्हां कमेंट में ॾेई सघो था। उहे सुवाल अहम सुवाल आहिनि ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में, ऐं जवाब तव्हांजो या लाइक जे ज़रिए या कमेंट बॉक्स जे ज़रिए कमेंट करे सघो था। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि, तव्हांजो दोस्तनि जो काफ़ी कमेंट अचनि था ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में, पर रईस गफ़ार खान मरदो या इन जो छा थींदो, इन जा 3 असांखे ख़बर आहे। लेकिन तव्हांखे 3 सुवाल रखूं था, उहे अगरि तव्हां भञी वियो त पोइ टिनी मां हिकिड़ो कमु रईस गफ़ार खान सां ज़रूरु थींदो, जेको तव्हांखे असां ॿुधायूं था। तव्हां उहो अंदाज़ो हणो, तव्हां जवाबु ॾिजो कमेंट बॉक्स में, त उहो कहिड़ो थींदो। छा रईस गफ़ार खान, पहिरियों सुवाल आहे, रईस गफ़ार खान खे कमाल खान छा क़ैद करे छॾींदो पंहिंजे भाउ खे? इहो पहिरियों सुवालु अथव। ॿियो सुवालु अथव, छा रईस गफ़ार खान खे कमाल खान मारे हणी छॾींदो, गोली हणी करे ख़तमु करे छॾींदो? हीउ ॿियों सुवालु अथव। छा रईस गफ़ार खान पाण पंहिंजी मिल्कियत कमाल खान जे हवाले करे ॻोठु छॾे शहर ॾांहुं हलियो वेंदो? हीउ अथव 3 सुवालु। इन टिनी मां हिकिड़ो कमु थींदो। ठीकु आहे दोस्तों, असांखे ख़बर आहे उहो कहिड़ो थींदो। तव्हां कमेंट बॉक्स में जवाबु ॾेई सघो था। तव्हांजी ॾिसो दिमाग़ु केतिरो तेज़ आहे त रईस गफ़ार सां कहिड़ो हशर थींदो। ऐं अॻिते हलूं था, हाणे कहाणी खे वधायूं था। दोस्तों, पोइ जेको आहे इहे रईस गफ़ार खान सां टिनी मां हिकिड़ो न हिकिड़ो चकर थी वेंदो। उन खां पोइ जेको आहे कमाल खान वरी बदमाशी कंदो ऐं पंहिंजा पुराणा तेवर ॾेखारींदो, जेका मतिलबु शुरू में हुया, जीअं दादागिरी कंदो, पंहिंजे ॻोठ वारनि जे मथां बि दादागिरी स्टार्ट करे छॾींदो ऐं घटि कंहिंसां बि कान कंदो हो। छाजे करे हुन वटि जॾहिं ताक़त अची वेंदी, ताक़त जे बलबूते ते उहो हर हिकु खे तंग कंदो, एसी ताईं रबनि बि फासी वेंदो। छाजे करे? छॾे सॼी ताक़त उन ॾे हली वेंदी, रईस गफ़ार खान बि पासे थी वेंदो। त पोइ केरु रोकणु आहे कमाल खान खे? केरु रोके सघे थो? कोई न। अहिड़े हिसाब सां घणो कुझु थींदो, पोइ ड्रामे जो एंड थींदो। वीडियो पुॻो आहे दोस्तों, मुंहिंजी पुॼाणी ते सुवालनि जा जवाब ज़रूरु ॾिजो। असांखे ॾींदा इजाज़त, चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, शायदि ख़ुशि बि लोग यूट्यूब चैनल तव्हांजो चैनल आहे। ख़ुदा हाफ़िज़।